अस्सलाम वालेकुम। आऊं गुल मोहम्मद समूह जे सिंध सदाईं सिंध वारा जन जीअं त तव्हांखे नंढी आम भञ उपत यानी अंग्रेजी में एलसीएम कढणु सेखारींदासीं। त एलसीएम अंग्रेजी में चइबो आहे, नंढी आम भञ उपत सिंधी में चइबो आहे। वस्फ़ हुनजी नंढी आम भञ उपत जी मैना आहे अहिड़ो नंढे में नंढो खोड़ो जेको बिके जे खोड़े खां शुरू कजे जेसिताईं बिके जो खोड़ो लॻंदो पियो तेसिताईं बिके जो खोड़ो हणिबो पियो। यानी कि एकनि जी जाइ ते ॿधी अदद हूंदो त यानी 0 2 4 6 8 एकनि जी जाइ ते अचे त अची वञे एकनि जी जाइ ते हूंदो त 15,658 इन में एकनि जी जाइ ते 8 आहिनि। बिके जो खोड़ो वंडे सघे थो, पाछी न बचंदी। मिसाल तौर असां सम्झूं त मिसाल असां सम्झोसीं त नंढी आम भञ उपत यानी नंढे में नंढो खोड़ो बिके खां शुरू कजे तरतीबवार, पोइ टिको लॻे थो त हणिबो, वरी चौको लॻे त हणिबो, पोइ पंजो, पोइ छको, पोइ सतो, अहिड़े नमूने अठो, पोइ नव, पोइ तरतीब सां हणिबो। नंढे में नंढो खोड़ो शुरू खां पोइ हुनजी आम सूरत जेका आहे उहा आम सूरत जेका आहे अरण आहे उनखे भञ कढंदासीं, पोइ हुनजी उपत कंदासीं। अचो त मिसाल तरफ़ हलूं, मिसालनि जे तरफ़ हलूं त असां हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त नंढे में नंढो खोड़ो नंबर पहिरियों हिनजी आम सूरत जेका आहे उहा मूं रखी आहे हिते 16। आम सूरत घणी आहे? 16 आहे। आम सूरत 16 आहे। उनजी भञ असां 16 खे भॻो बिके जे खोड़े सां, बिके जो खोड़ो 16 ते आयोसीं, जवाबु आयो 8। वरी बिके जो खोड़ो 8 ते आयोसीं त जवाबु आयो 4। आयो जवाबु 4 आयो। वरी बिके जो खोड़ो आयोसीं त जवाबु आयो, बिके जो खोड़ो आयोसीं 2। वरी बिके जो खोड़ो आयोसीं त जवाबु आयो 1। यानी तरतीब सां जेसिताईं बिके जो खोड़ो लॻंदो पियो तेसिताईं बाबा बिके जो खोड़ो हणिबो पियो। जेतिरा दफ़ा लॻे पियो बिको छॾिबो, हणिबो, पोइ टिके में हथु विझिबो तरतीब सां। पोइ टिको नथो लॻे, पोइ चौको लॻंदो, ठीकु आहे, पोइ पंजो लॻंदो, ख़तमु थो थिए बसि। हाणे तव्हां सम्झी विया नंढे में नंढो खोड़ो, नंढे में नंढो खोड़ो उनजी आम सूरत मूं लिखी आहे 16। उनखे भञ असां भंगोसीं। वरी मिसाल ॿुधो, बिके जो खोड़ो आयोसीं 8 दफ़ा, वरी बिके जो खोड़ो आयोसीं 8 खे 4 दफ़ा, वरी बिके जो खोड़ो आयोसीं 4 ते 2 दफ़ा, वरी बिके जो खोड़ो आयोसीं 1 दफ़ो। हाणे ॾिसो त उनजी उपत केतिरी निकिती आहे। असां ॾिसो उपत लिखी आहे नंढी आम भञ उपत। हाणे असां 16 जो मिसाल लिखियो आहे, बिके जो खोड़ो उपत असांजी घणी निकिती आहे 2 2 2 2। यानी बिका 4 दफ़ा आया 2 दरमियां 2 दरमियां 2 दरमियां 2। हाणे असां ईअं कंदासीं, हिन शुरू कंदा 1 2 2 4। वरी हितां चेंज खां खणी वेंदासीं 1 4 4 विचऊं 8। वरी हितां खणंदासीं 1 8 8 2 8 16। त हिन जी भञ उपत निकिती 16। सम्झी विया प्यारा ॿारो। हाणे अव्हांखे अहिड़े नमूने सां ॿियो नंबर जो हिसाबु सेखारींदुसि। हाणे ॿिए नंबर में आहे 15। असांखे हिते आहे 15। हिन जी आम सूरत आहे 15। हाणे 15 अदा बिको लॻे ई कोन थो। छाजे करे नथो लॻे? छो जो एकनि जी जाइ ते न 2 आहिनि, न 0 आहे, न 4 आहिनि, न 6 आहिनि, न 8 आहिनि। यानी बिको उनखे वंडे ई नथो सघे।
कते कोन बुको वञे सघो त ॿिके कंहिंखां छॾे ॾियो हिते 15 आहिनि 21 अथसि आहे 5 1 जी जाइ ते इन करे असां तरतीब सां ॾिनो आहे त टुके जो खोड़ो लॻंदो हाणे टुके जो खोड़ो 15 ते 5 15 5 जवाबु आयो वरी चौको लॻे कोन थो 5 ते वरी तरतीब सां वरी 5 जो हाणे पोइ 1 5 5 हाणे ॾिसो हिन जी असां भॻो 15 खे भञी 5 कयोसीं वरी जवाबु आयो 1 5 हाणे हिन जी उपत जेका निकिती आहे 1 टुके जो खोड़ो आहे 5 15 हीअ हिन जी उपत आहे पैदावार आहे ठीकु आहे अहिड़े नमूने सां नंबर 3 यानी असां रखियो आहे 20 इन जी आम सूरत आहे 20 असां 1 जी जाइ ते ॾिसंदासीं ॿुड़ी आहे हा अरब खे खोड़ो वंडे वेंदो को मसइलो ई कोन्हे केॾी बि रक़म हुजे अरब खे खोड़ो हयोसीं 20 ते 10 दफ़ा लॻो अञा भञ वरी बि के खोड़ो ॾियणु खणासीं लॻो अञा भञ 5 दफ़ा लॻो वरी 5 ते खोड़ो छो की नथो निकिरे छॾे ॾियो अहिड़े नमूने 5 छके जो लॻंदो वञे जेको लॻंदो हाणे 5 जो आयो आहे त 5 जो 1 5 5 हाणे हिन जी उपत निकिती 2 2 5 यानी 2 ज़रबिया 1 2 2 2 4 2 ज़रबिया 2 1 2 2 2 4 वरी हिन ट्रेन खां खणंदासीं असां हिनखे खणंदासीं 5 चौंक इहे 20 5 चौंक इहे 20 अची वियो ठीकु आहे 5 चौंक 20 अची वियो बसि ॻाल्हि ख़तमु असांखे इहो पियो थी नंबर 4 थी वियो नंबर 4 जो मिसाल तव्हांखे ॾियां त असांखे रक़म मिली आहे घणा 45 आम सूरत हिन जी आहे 45 हिनखे भञूं हाणे असीं भञूं था लफ़्ज़ ॿुधो भञूं था 45 खे 5 टुके जो खोड़ो छो जो 1 जी जाइ ते 21 था बिल्कुलु छॾे ॾियो हिननि मां को भंग कोन्हे असां टुके जो खोड़ो 45 ते आयोसीं भॻो 15 दफ़ा लॻो अञा 15 खे असां भञंदासीं अञा 15 खे टुको वंडे थो घणा दफ़ा 5 दफ़ा वंडे ठीकु आहे हाणे चौको आहे कोन को छॾे ॾिबो 5 हुनखे वंडे थो 1 5 5 इन जी उपत निकिती 3 3 5 3 ज़रबिया 3 1 टुको 3 2 टुको 6 2 टुको 9 वरी हिन 9 खां हिन 45 ते ज़रब कराई नाए 5 45 हिन जी उपत निकिरी आई 45 ठीकु आहे अञा तव्हांखे वधार सां ॿुधायां पियो 5 नंबर जो मिसाल 5 नंबर में मिसाल आहे 18 आम सूरत आहे हिनजी घणा आहे 18 उनखे असां नंढे में नंढो खोड़ो आयोसीं ॿिके जो भञ अरण खे भॻोसीं 2 सां 2 अरण खे भॻोसीं त जवाबु आयो 9 असां 9 अरण खे 21 था हुनखे बिल्कुलु नथो वञे सघे हाणे वरी कहिड़ो थो खोड़ो लॻे टुको लॻे त 9 जो बि थो पर न तरतीब कोन्हे टोड़णी छा प्यारा वारो तरतीब असांखे टोड़णी कोन्हे जेकॾहिं तरतीब टोड़ींदा त हिसाबु ग़लति थींदो ठीकु आहे हाणे टुके जो खोड़ो लॻो 9 ते 3 दफ़ा अञा टुके जो खोड़ो लॻे थो खोड़ो लॻो ठीकु आहे हाणे हिन जी उपत 2 3 3 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 1 2 2 4 2 6 उन्हनि 6 खां हिननि 3 खे ज़रब कंदासीं 6 टुक 18 हिन जी उपत निकिरे पैदावार को मसइलो ई कोन्हे को का ॻाल्हि ई कान्हे का असांखे जेकॾहिं नंढी आम भञ उपत न ईंदी त वरी इल्सियम असांखे कीअं ईंदी असांखे जुज़ा कढण कीअं ईंदा असांखे नंढिया भञ उपत जंहिं अंग्रेज़ी में हिनखे एल्सियम चइबो आहे छा चइबो आहे एल्सियम चइबो आहे असांखे जुज़ा कढणा पवंदा आहिनि कंहिंजे ज़रिए एल्सियम जे ज़रिए सिंधी में वरी नंढिया भञ उपत असांखे बुनियादी शयूं न ईंदियूं पोइ न नंढिया भञ उपत ईंदी न वॾो आमपड़ो वंडींदड़ ईंदो न जुज़ा कढण ईंदा पोइ हिसाब ईंदा ई कोन का पोइ असीं कीअं डॉक्टर थींदासीं कीअं इंजीनियर थींदासीं महिरबानी करे प्यारा ॿारो तव्हां तवजो ॾियो बुनियादी ॻाल्हियूं सिखो
जेकॾहिं तव्हांखे बुनियादी ॻाल्हि अची वई त यकीनन तव्हां इंजीनियर बि थी सघो था, डॉक्टर बि थी सघो था, भले PhD हुजे, GST हुजे, HST हुजे, हर हिसाब हल करे सघो था। पर बुनियादी ॻाल्हियूं न ईंदियूं त LCM न कढणु ईंदो, नंढियां वञूं त सिंधीअ जी ख़बर कोन हूंदी। प्यारा पड़ोसी सिंधी आहियूं, असां सिंधीअ खे सम्झूं, को मसइलो कोन्हे। अस्सलाम वालेकुम। सदा जिए गुल मोहम्मद समूह ऐं सदा जिए सिंध असांजी धरती।